जीम जिना शोह अलिफ थे पाया, फूल कुरान न पढ़दे हु, ओ मारन दम मोहब्बत वाला, दूर हुयो नी पर्दे हु, दोज़ख बेश्त गुलाम तिन्हां दे, चा कीतो ने बरदे हु, मैं कुर्बान तिन्हां दे बाहू, जेड़े वहदत दे विच वड़दे हु। तर्जुमो, जन कामिल आरिफन महबूब हकीकीअ खे अल्लाह जे इस्म में हासिल कयो, उहे क़ुरान शरीफ़ खोले नथा पढ़नि। उहे आरिफ कामिल मोहब्बत इलाही जी दावा कनि था ऐं अल्लाह जे इस्म जे फैज़ सां उन्हनि जे दिलनि मां पर्दा दूर थी विया आहिनि। दोज़ख ऐं बेश्त अहिड़नि आरिफनि जा ग़ुलाम आहिनि ऐं ज़ात बारी ताला बेश्त ऐं दोज़ख उन्हनि खे ग़ुलाम बनाए ॾिना आहिनि। ऐं बाहू, आउं त अहिड़नि कामिल आरिफनि ते क़ुर्बान थियां जेके वहदत में दाख़िल थी चुका आहिनि। जीम, जेकर दीन इल्म विच हूंदा तां सिर नेज़े क्यों चढ़दे हु। 18,000 जो आलम आहा, ओ अॻे हुसैन दे मरदे हु, जे कुझु मुलाहिज़ा सरवर सलम दा करदे तां खीमे तंबू क्यों सड़दे हु। जेकर मनदे बैयत रसूली तां पानी क्यों बंद करदे हु, पर सादिक दीन तिन्हां दा बाहू, जो सिर कुर्बानी करदे हु। तर्जुमो, जेकॾहिं दीन इल्म में हुजे हा, इल्म हासिल करण सां दीनदारी पैदा थिए हा, त करबला जे मैदान में मुक़दस हस्तियूं शहीद न थियनि हा ऐं उन्हनि जा सिर नेज़नि ते छो चढ़नि हा। उन ई करबला जे वाक़े जे दौरान 18,000 आलम मौजूद हुआ, त उहे ज़ालिमनि जो मुक़ाबिलो करण लाइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अॻियां अची सिर कुर्बान करे सघिया थे। उन ज़माने में जेकॾहिं आलिम फाज़िल पंहिंजे दिलनि में कुझु सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़्याल ऐं एहतराम रखनि हा, त करबला जे मैदान में अहल बैत जा खीमा ऐं तंबू ज़ालिमनि जे हथां छो सड़नि हा। जेकॾहिं उहे दीन जा आलिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बैयत खे तस्लीम कनि हा, त हज़रत इमाम हुसैन ऐं संदन ख़ानदान ऐं अहल बैत अतहार जो पाणी छो बंदि कनि हा। लेकिन ऐं बाहू, उन्हनि जे दीन तां सदके वञा, जन दीन ते पंहिंजा सिर बि कुर्बान करे छॾिया।